करबला के शहीदन की याद में पूरी दुनिया जियां मकसूद और रिंद में भी आज़ादारी जो सिलसिलो जारी है। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है खैर मोहम्मद रिंद जी। खैर मोहम्मद ॿुधाइजो त हिन वक्त मकसूद और रिंद में कहिड़ी सूरत हाल है? नाज़रीन असां हींअर मौजूद आहियूं मकसूद रिंद में जेको आहे सो महरम के हवाले से मकसूद रिंद भर पासे में रात जो आज़ादारी जो सिलसिलो हलंदड़ है। आज़ादारी में ॻोठ बाजी रिंद में ॻोठ वली मोहम्मद रिंद यारो रिंद मुंदू रिंद ॻोठ जेंदो रिंद सुल्तान फ़कीर लाशारी मिठू रिंद हाजी रिंद समेत 50 खां वधीक ॻोठनि में आज़ादारी जो सिलसिलो हलंदड़ है। जो अॼु मकसूद रिंद में सूरत हाल इहा आहे त मकसूदो मेन स्टॉप आहे जेको हुसैनी चौक खां सुल्तान फ़कीर लुंडो चौक ते मुख़्तलिफ़ जेको चौंकनि ते चौराहनि ते मिठे पानी जूं सबीलूं लॻाई वियूं आहिनि मोमिननि तरफ़ां। अचो त उन्हनि खां व्यूज़ वठूं त उन्हनि जो छा चवणु आहे। हर साल सबील हलायूं था मौला हुसैन अलैहिस्सलाम जी ऐं इहो सिलसिलो जारी रहंदो इंशाअल्लाह जेसिताईं असांजी हयाती हूंदी ड्यूटी ॾींदा रहंदासीं। सबील ॾेई करे इमाम हुसैन जी यादि ताज़ा कयूं, उन जे न्याज़ सबील न्याज़ नगर कंदा आहियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह हर साल मुहर्रम में हर जगह ते सिर्फ़ु हिते न हर जगह ते न्याज़ नगर सबील जेतिरा थी सघंदा आहिनि कोशिशि इंसान कंदा आहिनि त असां कयूं ऐं सवाबदार हासिल कयूं। साईं हिते मक़सूद में हर चौंक ते सबील लॻी पई आहे, हुसैनी चौंक ते आहे, परियां स्टॉप आहे, पर हर जगह ते सबील लॻी पई आहे। 6 तारीख़ असां सबील सिखंदा आहियूं, 6 खां वठी 7 ताईं महरम जी ॾियारा मल्हाईंदा आहियूं असीं ऐं चाह खां पाणी सबील मिठी सबील जेका हूंदी आहे इहा असां कंदा आहियूं। जी त हर साल जीअं हिन साल बि असां सबील इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी यादि में लॻाई आहे ऐं हर साल असां 7 मुहर्रम ते लॻाईंदा आहियूं। वरी वधि मां वधि कोशिशि कयूं था त हर साल जीअं हिन साल माना वधीक लॻाए सघूं। हीअ सबील इमाम हुसैन अलैहिस्सलाम करबल जे मासूमनि जी यादगार हर साल 7 मुहर्रम अल हराम में लगाई वेंदी है। इन साल भी लगाई वही है। जो मोमिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं जो इहो चवणु आहे त असां हर साल वांगुरु हिन साल बि जेको आहे आज़ादारी जे मोमिननि लाइ जेको आहे मुख़्तलिफ़ चौंकनि ते सबीलनि जो स्टॉल लॻाया विया आहिनि। जेको आहे मुख़्तलिफ़ चौंकनि जंहिंमें आहे लुंडो चौक आहे, मकसूदो चौक आहे, उन बाद में हुसैनी चौक आहे, शदादपुर चौक आहे। मुख़्तलिफ़ जेको आहे जॻहियुनि ते हर जाइ ते जेको आहे सबीलनि जा स्टॉल लॻल आहिनि। साथी रिपोर्ट सां गॾु खैर मोहम्मद रिंद मकसूदो रिंद।